अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुल्क जे दुश्मननि कारियुनि रिढनि खे न छॾींदुसि। बहरहाल उहा सुठी ॻाल्हि आहे त वज़ीर आज़म कारियुनि रिढनि खे माफ़ न करे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार साबिक़ा MP डॉक्टर सैयद अहमद अली शाह कोटड़ी कबीर में वॾेरे ज़मीर हुसैन नागराज जे दावत में शिरकत करण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो। हिकु सवाल जे जवाब में सैयद अहमद अली शाह चयो त शहीद अज़ीज़ मेमण हिकु बेबाक सचो ईमानदार सहाफ़ी हो। कॾहिं बि अज़ीज़ मेमण ख़बरूं हलाइण खां असां खां पैसनि जी घुर न कई हुई। अज़ीज़ मेमण खे शहीद कंदड़ में वॾनि माण्हुनि जो हथु आहे। अज़ीज़ जा कातिल हर हाल में लभण खपनि। हिन चयो त जेका JIT जुड़ी आहे उन मां इंसाफ़ जी उमेद आहे। सिंध में बदअमीनीअ जे बारे में सैयद अहमद अली शाह चयो त MPA ऐं MN जो तालुक़ु लोफरनि सां जुड़ियल आहे। उहे मनपसंद ऐं ॾोहारी क़िस्म जा ऑफिसर मुक़ररु कराईंदा, जंहिंजे करे सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थींदी रहे थी। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।